नाज़रीन अवां ख़बर शेयर कंदा हलूं। जैकबाबाद में रिपोर्ट करे रहिया महताब अहमद दश्ती। रूहानी तलबा जमात सूबा सिंध ज़ोन 1 के कायदीन जो ज़िले जैकबाबाद जो तंज़ीमी दौरो। रूहानी तलबा जमात सूबा सिंध ज़ोन 1 के सूबाई कायदीन मोहतरम ज़फ़र ओगाही ताहिरी ऐं मज़ार खोसो ताहिरी ज़िले जैकबाबाद जो तंज़ीमी दौरो कयो। उन मौके ते सूबाई कायदीन जो वालिहानो इस्तक़बाल कयो वियो। दौरे दौरान रूहानी तलबा जमात ज़िला जैकबाबाद के तंज़ीमी मामलन जो तफ़सीली जायज़ो वरितो वियो। ज़िले जनरल सेक्रेटरी फरहान खोसो ताहिरी तंज़ीमी सरगर्मियुनि ऐं कारकर्दगीअ ते ॿुधल जनरल रिपोर्ट पेश कई। ज़िले प्रेस सेक्रेटरी सहाफ़ी मोहम्मद हनीफ़ चखराणी ताहिरी तंज़ीमी ऐं मीडिया सरगर्मियुनि बाबति प्रेस रिपोर्ट पेश कई। उन सां गॾु ज़िले फिनांस सेक्रेटरी मोहम्मद ताहिर ताहिरी आमदो ख़र्च जे तफ़सीलुनि ते ॿधल फिनांस रिपोर्ट पेश कई। सूबाई कायदीन ज़िले जैकबाबाद जे तंज़ीमी कारकर्दगीअ खे साराहियो ऐं तंज़ीमी ढांचे खे वधीक मज़बूत करण लाइ रहनुमाई फरमाई। और मौके ते तंज़ीमी नज़्मो ज़ब्त रुकन साज़ी ऐं दीनी तालीमी सरगर्मियुनि जे फ़रोग़ बाबति अहम फ़ैसिला पिणु कया विया।